मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर में वधंदड़ बदमनी चोरनि फुरनि वारनि वाक़िअनि ऐं मंशियात समेत समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद मेहर जे चेयरमैन नियाज़ अली बोड़ो जी अॻवानी में शुरू कयल जदोजहद जे सिलसिले में अॼु ॾहें दिहाड़े ते इंडस हाईवे अटक पंप भरिसां बाईपास वटि शहरीन सियासी समाजी तंज़ीमुनि वापारियुनि दुकानदारनि पारां इंडस हाईवे ते शामियाना हणी इंडस हाईवे खे ब्लॉक करे धरणो हणी छॾियो। धरणे सबबि कराची हैदराबाद ऐं लाड़काणो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल, सवे मुसाफ़िर सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। धरणे में सियासी समाजी तंज़ीमूं पीटीआई जेडीए अवामी जमहूरी पार्टी क़ौमी अवामी तहरीक अवामी पोरियत तहरीक अहल सुन्नत जमात इस्लामी जेयूआई समेत सियासी समाजी वापारी मज़हबी तंज़ीमुनि जा अॻवान कारकुननि ऐं वॾी तइदाद में वापारी शहरी दुकानदारनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। धरणे में शामिल माण्हुनि बदमनी ख़त्म करियो, ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करियो, अमन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो, एसएसपी दादू हटायो जा ज़ोरदार नारा हंया विया। धरणे जी अॻवानी कंदड़नि चयो त मेहड़ ॾोहारियुनि जे घेरे हेठि आहे। शहरी फुरजनि पिया पर पुलिस कंहिं बि ॾोहारी ख़िलाफ़ का कार्रवाई करण लाइ तयार नाहे। दादू जो एसएसपी नाअहल आहे। एसएसपी दादू हटाए फुरथियल सामान वापसि करायो वञे ऐं मेहड़ शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में हलंदड़ मंशियात जुआ जा अदा ऐं समाजी बुराइयूं ख़त्म करे अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे मुकमल तौर बंदि रहंदो।